जी सिंध क़ौमी माज़ पारां ताज़ो हैदराबाद मां खंबे गुम कयल जिस्कम ज़ली सजावल जी सदर नज़ीर लगारी जे पुट कानून जी शागिर्द माणक लगारी जी आज़ादी लाइ पब्लिक पार्क मकली खां नेशनल प्रेस क्लब ठठे ताईं एहतजाजी मार्च कयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते जिस्कम ज़िले ठठे जे सदर ग़ुलाम नबी फराज़ चांडियो मालिक बिरोई ख़ालिद खुश्क ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त बिना कंहिं सबब जे हिकु नौजवान जेको कानून जो शागिर्द आहे उनखे खंबे गुम कयो वियो आहे। क़ौमी कारकुननि ऐं वकील हैदराबाद जे समूरनि थड़नि ते खेसि ॻोल्हियो आहे पर हू किथे बि न मिली सघियो आहे। असां अदालत जो दर बि खड़कायो आहे पर हैदराबाद पुलिस कुझु बि ॿुधाइण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं मथस को केस दाख़िल आहे या किथे मतलूब आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे। एहतजाज कंदड़नि आईजी सिंध ऐं आला अख़्तरनि खां मुतालबो कयो आहे त माणक लगारी खे फौरी तौरु ज़ाहिर कयो वञे ऐं ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। माणक लगारी के आज़ाद करियो, माणक लगारी के आज़ाद करियो, सिंध जे क़ौमी कारकुननि खे आज़ाद करियो। तो उहो शागिर्द हुजे या पंहिंजो कहिड़ो बि शऊर रखंदड़ हुजे, सिंध जे तइलीमनि इदारनि जी ॻाल्हि करे थो उनखे खंबे गुम कयो वञे थो। असां इहो मुतालबो करियूं था त असांजा क़ौमी कारकुन जेके बि आहिनि कहिड़े बि जे केस में मुलवस आहिनि तव्हांजे अदालतुनि में पेश करियो, उनखे ज़ाहिर करियो। मुसलसिल 12 ॾींहं गुज़री चुका आहिनि, अञा ताईं का बि ज़ाहिरी न ठही आहे। असां इन शइ जो मुतालबो था त करियूं त माणक लगारी खे आज़ादु कयो वञे। अॼु 12 ॾींहं गुज़री चुका आहिनि। असांजे ज़िले सदर सिजावल जो नज़ीर लगारी उनजो फर्ज़न जेको हिन वक़्तु लाह जी तयारी करे रहियो हो, 10 तारीख़ खां वठी उनखे खंबे गुम कयो वियो आहे। हैदराबाद में हिकु दोस्त ॿियो बि उन सां गॾु हो जंहिंखे छॾियो वियो आहे सुबुह जे टाइम ऐं अॼु ॾींहं ताईं को पतो न आहे। असां हैदराबाद जा 37 थाणा जेके थे असां ॻोल्हे वरिता आहिनि पर केरु ॿुधाइण लाइ तयारु न आहे। असां कोर्टुनि में वञी चुका आहियूं, केरु असांखे ॿुधाइण लाइ तयारु न आहे। असीं घुर करियूं था माणक जी आज़ादी जी ऐं चऊं था त जेकॾहिं माणक ते को एलिगेशन आहे त उनखे कोर्टुनि में पेश करे असां सां इंसाफ़ कयो वञे। माणक जे ज़िंदगी खे ख़तरो आहे। असां चऊं था त असांखे पंहिंजो जेको सो मुस्तक़बिल में ईंदड़ जेको निसिल असांजो आहे उन्हनि खे तव्हांजे बेदर्दी सां खणी यरगुमाल बनाईंदो त ज़ाहिर आहे हिन मुल्क खां माण्हुनि खे नफ़रत थींदी। तंहिं करे असांखे जल्द खां जल्द माणक जी आज़ादी खपे ऐं असीं घुर करियूं था। ख़ासि करे हैदराबाद पुलिस खे असीं चऊं था, आला अदालतुनि खे असीं चऊं था त माणक लगारी कंहिं बि सूरत में असां मार्च करे न वेंदासीं, असांखे आज़ादु